सभिनी भाइयुनि खे भेनरुनि खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। ऐं जेको अदा अयाब वली चौक खे महिरबानी थी करियां जो उन्हनि मूंखे इहो मौक़ो ॾिनो हिते ॻाल्हाइण में, उन्हनि जी महिरबानी जीअं मूंखे घुरायो हिते। ऐं चाहियां थी सभु भाइर भेनरूं जेके बि इन वक़्त ते शामिल आहिनि, चाहियां थी मूंसां मुश्किल वक़्त में अॻिते बीहनि, मूंखे सभिनी जी ज़रूरत आहे। ऐं जेको आहे पंहिंजे घर वारे शेख नाज़िम जोखियो खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ जेसी जीअरी आहियां तेसी इंशाअल्लाह ताला पंहिंजो जेको मुंहिंजो किरदारु आहे अदा कंदी, पंहिंजो फर्ज़ अदा कंदी। ऐं भले माण्हू कुझु बि कनि, कुझु फ्री बि वञनि, ऐं इंशाअल्लाह ताला सिंध जी न्याणी आहे ऐं हाणे बहादुर ई आहे। ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे घर वारे खे इंसाफ़ ॾियारींदी। ऐं कुझु जेके बि जेके अञा जेके फरार जवान चाहियां थी मूंखे इंसाफ़ खपे। ऐं सिर्फ़ु इंसाफ़ लाइ उड़ा पई, मुंहिंजी कंहिंसां का जंग कोन्हे, मुंहिंजी कंहिंसां का दुश्मनी कोन्हे। ऐं सिर्फ़ु पंहिंजे इंसाफ़ लाइ उड़ा पई। कुझु माण्हू अहिड़ा चाहिनि था त केस रुकिजी वञे, अॻिते न हले। ऐं चाहियां थी सभु मुंहिंजा भाइर हिन मुश्किल वक़्त ते मुंहिंजो साथ ॾियनि, मूंसां गॾु बीहनि, जिथे आउं वेंदी आहियां। मूंखे त अलाह जो डपु आहे, सिर्फ़ु अलाह सां ई भॼंदी आहियां। रब जो इंसान खे डपु हुजणु खपे, बंदे जो न हुजणु खपे, न हिन पैसे जो पावर हुजणु खपे। जेके भी गिरफ्तार नाई थिया उन्हनि खे पुलिस खां दरख़्वास्त खुदारा जल्दी उन्हनि खे गिरफ्तार करे जिथे बि आहिनि। इहा तव्हांजी कार्रवाई तव्हांखे करणी खपे या असांखे करणी खपे त असीं तव्हां मथां इहो छा लाइ छॾियूं आहे त पुलिस बि कुझु हिन ॻाल्हि में नथी असांजो करे सपोर्ट पुलिस खे। या मुंहिंजी दरख़्वास्त आहे त जेको न्यास सालात फरार आहे ऐं उनखे जले ऐं उन खां तहक़ीक़ात कई वञे। ऐं जेको जाम अब्दुल करीम आहे उन सां बि असांजी का ज़ाती दुश्मनी कोन्हे। ऐं उहो अचे हाई कोर्ट अदालत ऐं 100 दफ़ा चई थकी पई आहियां। नंढड़ा नंढड़ा मासूम बच्चा छॾे निकिरंदी आहियां ॿाहिरि, मूंखे को बि शौक़ु कोन्हे। मुंहिंजा कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेको मुंहिंजा मज़ाक उड़ाईंदा आहिनि। आलाने तोते सरदारी, आलाने तोते सरदारी, आलाने तोते सरदारी, आलाने तोते सरदारी। ते शौक़ मां निकिरे वई आहियां अदालत कोर्ट। मुंहिंजा बच्चा नंढड़ा हिकिड़ो मुंहिंजो 2 साल जो नंढड़ो, मुंहिंजी 5 साल जी नंढड़ी आहे। ऐं घरनि खे ॾिसां, ॿारनि खे ॾिसां, अदालत ॾिसां, कोर्टूं ॾिसां, मुंहिंजा हीअ हुनजी उमिरि न आहे बेवा थियण जी। न मूं छा ज़िंदगी गुज़ारी हुई, मुंहिंजी अञा उमिरि ई कोन्हे बेवा थियण जी। ऐं उन्हनि सभिनीनि खे चाहियां थी जेके बि जिडनि था, जिडो न जिडो सिर्फ़ु अलाह साईं पार, अलाह जो डपु रखो। मरणो हूअं बि आहे, हूअं बि आहे। ऐं ग़रीब घर जी छोकिरी आहे, पढ़ी त कोन्हे। मुंहिंजा माइट वीचारा ग़रीब आहिनि, सीधा साधा आहियूं, सीधे घर जा आहियूं। जेको आहे बाबा जो असीं सिर्फ़ु न्याणी, असांखे को भाउ न आहे, असांखे को मामू बि न आहे। असीं इंशाअल्लाह ताला जेसी मुंहिंजी सिस्यम साए ऐं मुंहिंजे जानी खे इंसाफ़ ॾियारींदी इंशाअल्लाह ताला। सभिनी जी दुआ थी जे मूंखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो त शुक्र अलाह जो मूंखे एतिरो सम्झो मूंखे अदी असीं तोसां गॾु आहियूं। ऐं मूंखे इलाही शुक्र आहे कंहिंजो डपु कोन्हे। मूंसां सभु भाइर जेके मीडिया वारा, जेके सोशल वर्कर आहिनि, सभु जेके आहिनि मीडिया वारा ॿार जेके मूंसां हिन वक़्त ते बीठा आहिनि, मूंसां कुझु हलंदा बि आहिनि। जीअं आउं हाई कोर्ट वेंदी आहियां, कोर्ट में वेंदी आहियां, मूंसां गॾु मुंहिंजो ॾेर भाउ आहे, मुंहिंजी ससु आहे, असीं गॾिजी सभु ईंदा आहियूं। बसि मूंखे इंसाफ़ खपे ऐं इंसाफ़ लाइ वड़ा पई। तव्हां सभिनी जी महिरबानी मुंहिंजे ॿारनि जी।